समारोह ते NA 213 जी ज़मीनी चूंड लाइ चूंड मुहिम ज़ोर मोहम्मद मूसा शाणी में वडे अवामी ताकत जो मुज़ाहिरो। NA 213 जी ज़मीनी चूंड के हवाले से चूंड मुहिम ज़ोर वठी वही है, जिते मुख्तलिफ़ सियासी जमायतुनि पारां अवामी राबतनि जो मुहिमूं तेज़ी से जारी आहिनि। इन सिलसिले में ॻोठ मोहम्मद मूसा शाणी में एक वडी कार्नर गॾिजाणी जो एहतमाम किया वियो, जेका पोइ वडे जलसे की शिकिल इख्तियार करे वई। शाणी बिरादरी ए मोहम्मद मूसा शाणी की मेज़बानी थियल इन प्रोग्राम में पीर छुट्टन शाह जिलानी के फर्जंद पीर अली मोहम्मद शाह जिलानी, नवाब तैमूर टालपुर, शामिर टालपुर समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी जा केतराई अहम अगवान शरीक थिया। जलसे में पीर अली मोहम्मद शाह जिलानी जे मुरीदन ए अकीदतमंदन वडे अंग में शिरकत की। उन मौके ते शाहानी बिरादरी पारां ऐलान किया वियो, NA 213 जी पीपल्स पार्टी के उम्मीदवार मैडम सबा टालपुर के भरपूर हिमायत दी वेंदी ऐं खेनि वडी लीड से कामयाब करायो वेंदो। सियासी तजियाकारन जो चवण है तो मौजूदा सूरताल के ॾिसंदे लगे तो मैडम सबा टालपुर जो पलड़ो ॿियनि उम्मीदवारनि की भेंट में वधीक भारी है। रिपोर्ट पेश कर रहा है डॉक्टर हेमलाल बाघानी, डिविजनल ब्यूरो चीफ। ARY जी भैया आमिर मेहरबानी करके जो हेडलाइंस हैं और वो जो टिकर्स हैं लगाओ ना, लगाओ। मेरे पे भरोसा हो ना हो, सिंध की आवाम देखेगा कि कौन है ये जो हामी की बात करते हैं। ये वही है, ये सागान जेके हामी हुआ कालाबाग रह जा अंदरा हामी छक नाल जा। मुझे तरफा अस्सलाम वालेकुम। तमाम घनी खुशी थी है जो इलेक्शन के हवाले से नवाब साहब तो पहिरीं हितां थी विया हुआ, पर वरी मुझे साईं रईस मूसे वटि प्रोग्राम रखंदासीं ताकि तालके सामारे जी जेका तैमूर साहब इहा बि ॻाल्हि कई त रईस मोहम्मद मूसे शाणी हमेशह असां सां निभायो आहे, पर हिकु दफ़ो मुंहिंजे चवण ते हथु कढाए वियो। तो इंशाल्लाह हींअर वधि में वधि कास्टिंग, वधि में वधि लीड जेको सो ॾेई ऐं तव्हांखे उहो जेको मयारूं जेके उहे बि ख़तमु कबियूं ऐं वधि में वधि कास्टिंग करणी आहे। तव्हांखे पोलिंगूं, तव्हांखे पंहिंजो कमकार सभु शइ तव्हांखे संभालणी आहे। वो फर्क दूर करणो है इंशाल्लाह ताला। आउं तव्हां वटि आयो आहियां, नवाब साहब पहिरीं थी वियो ऐं 17 अप्रैल ते इहो मुंहिंजो तव्हांखे अर्ज़ु आहे त तीर ते ठपो हणी ऐं जेको सो नवाब साहब खे कामयाबु कंदो ऐं पोइ उहो जशन हिते गॾिजी कंदासूं। अव्हां जी महिरबानी।